अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हींअर मीरपुर ख़ास जे अंदरि जेको जी खे झोरींदड़ हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें हिकिड़ी मासूम न्याणी आहे उन सां ज़्यादती कई वई आहे। ऐं जेका पोस्टमार्टम रिपोर्ट आई आहे उन में इहो इंकशाफ़ थियो आहे त न्याणी सां बार बार जिनसी ज़्यादती कई वई आहे ऐं गॾोगॾु उनखे बुख में रखियो वियो आहे, उनखे मानी बि नाहे ॾिनी वई। मूंखे त हैरत थी थिए थी यार, एॾो ज़ुल्म आहे, एॾी बरबरियत बि थिए थी। ऐं उन खां अलावा हिकिड़ी रिपोर्ट आहे, उनमें इहो इंकशाफ़ थियो आहे त पाकिस्तान जे अंदरि अहिड़ा कई गुरोह मौजूदु आहिनि जेके बाक़ाइदे मासूम न्याणियुनि खे ब्लैकमेलिंग करे ऐं उन्हनि सां ज़्यादतियूं करे पोइ उहे वीडियोज़ ठाहे करे उहे वीडियोज़ जेके आहिनि उहे विकिणंदा आहिनि ऐं उन्हनि खे उन वीडियोज़ जा करोड़ों रुपया मिलंदा आहिनि, करोड़ों डॉलर उन्हनि खे मिलंदा आहिनि। बाक़ाइदे इहो हिकिड़ो बिज़नेस ठही चुको आहे ऐं पाकिस्तान जे अंदरि अहिड़ा काफ़ी गुरोह मौजूदु आहिनि। असां इदारनि खां इहा अपील था कयूं त अहिड़ा पाकिस्तान जे अंदरि जेके बि गुरु आहिनि उन्हनि खे पकिड़े करे उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। ऐं जेको हिन वाक़ियो जेको हिन मासूम न्याणी सां पेश आयो आहे, असां हुकूमत पाकिस्तान खां, हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था करियूं त ख़ुदा रा को अहिड़ो कानून ठाहियो, अहिड़ो को कानून पास करायो जंहिंमें जेको ॿारनि सां ज़्यादती जो वाक़ियो थिए या को करे त उनखे फ़ौरन बर वक़्तु उन ते कार्रवाई थिए, बर वक़्तु उनजो सिर जेको आहे धड़ खां अलॻि कयो वञे। जेसि ताणी इन ते को कानून मंज़ूर कोन थींदो त अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा, अॻु में बि थींदा रहिया आहिनि ऐं अॻिते हली करे बि थींदा रहंदा। असां हुकूमत सिंध खे इहो मुतालबो था करियूं त ख़ुदा रा को अहिड़ो कानून ठाहियो ऐं इन मासूम न्याणी सां जिनी ज़्यादती कई आहे, जिन्हनि ज़ुल्म कयो आहे, जिन्हनि बरबरियत कई आहे, उन्हनि खे पकिड़े करे बि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि सां का बि रिआयत न कई वञे। हाणे हेॾो ज़ुल्म थियो आहे, एॾी बरबरियत थी आहे। तव्हां सोशल मीडिया ते नोट कयो हूंदो त तक़रीबन हर माण्हू वीचारो पोस्ट लॻाए पियो, उन न्याणी जे हक़ में पोस्ट लॻाए पियो, पर चंद अहिड़ा गुरु आहिनि जेके इन वाक़िए ते मुकमल ख़ामोशी आहे। ऐं हींअर वीडियो ठाहिण खां अॻु में मूं मुंहिंजी जो पेज विज़िट कयो आहे त हिकिड़ी पोस्ट बि न्याणी जे हक़ में कोन्हे लॻल। हिकिड़ो ॿियो आलू मुआंडो आहे बरकत लोनारी, उनजी हींअर मूं ID चेक कई आहे। वीडियो ठाहिण खां अॻु में मूं इहे आइडियूं चेक कयूं आहिनि, इन्हनि जा पेज चेक कया आहिनि, हिकिड़ी पोस्ट बि इन्हनि जी कोन्हे लॻी। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त हे जेके पंहिंजो पाण खे इंसानियत जा ठेकेदार सॾाइनि था ऐं इन ॿिन्ही खां अलावा काफ़ी अहिड़ा कामरेड पंहिंजो पाण खे जेके सिंध जो वॾो पंहिंजो पाण खे आशिक़ सॾाईंदड़ आहिनि, उन्हनि जा पेज बि मूं चेक कया आहिनि, उन्हनि ते हिकिड़ी पोस्ट बि लॻल कोन्हे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए, हे जेके इंसानियत जा ठेकेदार बणियो वेठा आहिनि, एॾो सारो मामिलो आयो आहे, इन ते ख़ामोशी इख्तियार छो कई वई आहे? मदरसे जे अंदरि को कुदरती को स्कैंडल थियो वञे, का वीडियोज़ अचो वञे ते बरकत लोनारी जहिड़ा ई दांगी जहिड़ा रत असांजो पी वेंदा आहिनि फेसबुक ते। हिकिड़ी वीडियो खे महीनो महीनो उन फेसबुक ते हलाईंदा पिया आहिनि, महीनो महीनो उन ते तबसरा कंदा पिया आहिनि, शेयर कंदा पिया आहिनि। बाबा छो ही न्याणी कोन हुई? छा ही इंसान कोन हुई? इते अवांजी इंसानियत केॾां वई हली? मुंहिंजो तव्हां खां सवाल आहे, तव्हां इंसानियत जा ठेकेदार आहियो न? गुस्ताख मरनि था, तव्हां दंबूरा खणी उन्हनि वटि पुॼो था, तव्हां उन्हनि जे ख़बरनि ते वञी गुलनि जी वर्खा करियो था, तव्हां उन्हनि जूं वर्सियूं मल्हायो था, तव्हां उन्हनि लाइ पोस्टूं रखो था। मदरसे में को कुदरती स्कैंडल अची वञे त उन ते तव्हां वावेला कयो था। ऐं ही मासूम न्याणी, या त इन मासूम न्याणी जो ॾोह इहो आहे जो इहो हिकिड़े ॾाढ़ी वारे जी धीउ हुई, शायदि तव्हां इन जे करे ख़ामोश आहियो, शायदि तव्हांजे अंदरि जेको इंसानियत वारो कीड़ो आहे उहो ख़तमु थी वियो त भेण न्याणी त अॻियां मौलवी जी आहे। ख़ुदा रा मुनाफ़िक़त छॾियो, असां मुनाफ़िक़त न आहियूं कंदा। असां अवां सां को ज़ुल्म थिए थो, बरबरियत थिए थी, मिसाल तौरु गनी अमानो कहिड़ो बि हो, असांजा हज़ार इख़्तिलाफ़ न हूंदा, पोइ बि असां इंसानियत जे नाते ते असां उनजे लाइ आवाज़ उथारियो। तव्हां इहा मुनाफ़िक़त छो कंदा आहियो? तव्हां पंहिंजो पाण खे इंसानियत जो ठेकेदार सॾाए करे जॾहिं इंसानियत जो ठेकेदार सॾायो था ऐं जॾहिं अहिड़ा वाक़िया थियनि था इन ते ख़ामोशी आहे। मुंहिंजो हिन दांगी खां सवाल आहे त तूं पंहिंजो पाण खे वॾो ठेकेदार सम्झे थो इंसानियत जो, तुंहिंजी ID ते पोस्ट न्याणी लाइ छो कोन्हे लॻा? शानू कुंबर लाइ तुंहिंजो 1000 पोस्टूं लॻी सघनि थियूं, मदरसे में को स्कैंडल थिए थो उन लाइ तुंहिंजो 1000 पोस्टूं लॻनि थियूं। ही छा इंसान कोन हुई? ही मासूम न्याणी इंसान कोन हुई जंहिंजे लाइ तूं हिकिड़ी पोस्ट नथो लॻाए सघी? एॾो मुनाफ़िक़ आई तूं आहीं। बरकत लोनारी ऐं तोसां बि मुखातिब आहे आलू मोंडा, जेको तूं पंहिंजो पाण खे इंसानियत जो ठेकेदार ऐं मदरसनि जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदो ऐं हमेशह तुंहिंजी बकवास हूंदी आहे। हिन मसइले ते तुंहिंजी ख़ामोशी छा पई ॿुधाए असांखे? छा हिते तव्हांजी इंसानियत मरी वई हली? असां सिर्फ़ु इहो चवंदा त ख़ुदा रा पंहिंजो पाण खे मुनाफ़िक़त खां आजो कयो, मुनाफ़िक़त छॾियो, जेका जाइज़ ॻाल्हि आहे, हक़ ॻाल्हि आहे, ख़ुदा रा उन ते ॻाल्हायो। ऐं असां आख़िर में हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था कयूं त जेके बि न्याणी जा क़ातिल आहिनि, वाशी आहिनि, दरिंदा आहिनि, उन्हनि खे पकिड़े करे उन्हनि जी निशानदगी करे उन्हनि खे सरेआम लटकायो वञे।